उहो बि असां सां अॼु गॾु आहे। असीं हुनखे भलीकार चऊं था। ऐं मुंहिंजो फादर कामिल गुलाब पीरज़ादो जेको ख़ुदि अनवर पीरज़ादे जी सियासी पैदाश आहे ऐं अनवर पीरज़ादे सां तमामु घणो क्लोज़ ऐं वेझो रहियो, उहो अॼु हिन प्रोग्राम में असां सां शरीक आहे। त पहिरियों सुवालु आउं कामिल गुलाब पीरज़ादे सां कंदुसि त अनवर पीरज़ादो जेको नज़रियाती पहलू हुयो, जॾहिं हू एयरफोर्स में कोर्ट मार्शल थियो ऐं उन खां पोइ वापसि आयो, त उन जेको आहे सो जेका पार्टी जॉइनिंग कई उहा कम्युनिस्ट पार्टी हिते जॉइनिंग कई। ऐं कम्युनिस्ट पार्टी जेका उन दौर में तमामु सख़्तु तरीन लेखी वेंदी ऐं जनरलनि जूं अखियूं ॾिसी आयो अनवर पीरज़ादो, कोर्ट मार्शल थी आयो। त इन पहलूअ खे तव्हां कीअं था ॾिसो उनजे सॼे हिन मंदर खे? अनवर पीरज़ादो उसूली तौर अॻ में ई उन तमामु घणी स्टडी कई ऐं तमामु घणा किताब पढ़िया हुआ। ख़ासि करे जेके बि सोशलिस्ट जा मार्क्स किताब हुया उहे पढ़िया, या सिंधी अदीब आहे शेख हयात वारे दलील खां वठी सभु किताब पढ़िया। पाण हुनखे घणो अदब सां वास्तो हुयो। ऐं पोइ हू लेक्चरार थियो सिंध यूनिवर्सिटी में नौकिरी कयईं, त उते हुन अप्लाई कयो। हुन सी एस में बि जेको आहे सो अप्लाई कयो, CSS बि न ॾिनी। पोइ हुन अप्लाई कयो, PF में सिलेक्ट थी वियो। जंहिंमहिल PF में सिलेक्ट थी वियो त उहो होॾे वञणु पियो चाहे। पोइ हिकिड़े ॾींहुं असां गॾिजी अनवर कामिल सोबे ॾे वियासीं। कामिल सोबे अनवर खे चयो त तूं जो हिन इदारे में थो वञी त उते तूं एडजस्ट कीअं थींदे? इहो इदारो तोखे तस्लीम ई कोन कंदो। GSQ में तूं कीअं थो वञी? भई हाणे तोखे शौक़ु आहे त भली वञ। एतिरी हद ताईं जो हुते लेक्चरार हो सिंध यूनिवर्सिटीअ में, त साईं गुलाम मुस्तफ़ा शाह VC हो सिंध यूनिवर्सिटीअ जो, उहो अनवर खे रिलीव न पियो कयो। छो त उहो बि सम्झे पियो त अनवर जेको हेॾो दानश्वर हेॾो ज़हीन क़िस्म जो माण्हू आहे, उहो GSQ में PF में पायलट ऑफिसर जी ट्रेनिंग कीअं ॾींदो? उन एॾे सारे इदारे में येसमेंट थी कीअं रहंदो? पर पोइ उते बि वरी डॉक्टर मोहम्मद हसन पीरज़ादो सां गुलाम मुस्तफ़ा शाह जी तमामु घणी वास्तो हो। उहो वियो त साईं गुलाम मुस्तफ़ा शाह खे वेही चई त हुनखे रिलीव कयो त उहो भली वञे पंहिंजो शौक़ु पूरो करे। हाणे शौक़ु पूरो करण खां पोइ जॾहिं उहो उते वियो, हाणे उन ट्रेनिंग दौरान उन सॼो पीरियड जेको आहे उन में का बि अहिड़ी ॻाल्हि कान कई, न को का अहिड़ी स्पीच, न अहिड़ो को गुफ़्तगू जंहिंमें को उन्हनि खे नाराज़गी पैदा थिए कोन थियो। पर हीउ जॾहिं 70 वारो वाक़ियो थियो, बांग्लादेश वारो इलेक्शन वारो, त इन में वॾो इहो हादसो थियो। इहो अनवर बर्दाश्त अनवर खां घणो थी वियो त भई हेॾो क़त्ले आम। ऐं उन वक़्त में इलेक्शन में 162 सीट मां 161 सीट मुंहिंजी बि कयूं बांग्लादेश में। ऐं सिंध बलोचिस्तान में उन में पंहिंजो हिन में KPK में नेप गवर्नमेंट ई, जंहिंमें अताला मेंगल बिज़न जो वली खान वारा बि उनजा सपोर्टर हुया। ऐं पीपल्स पार्टीअ खे सिर्फ़ु 85 सीटूं हुयूं, 18 सीटूं सिंध में, बाक़ी पंजाब में, कुझु सरहद में, कुझु बलोचिस्तान में। त एॾी वॾी अक्सरियत वारे माण्हू खे जॾहिं हुननि अरेस्ट कयो, हेॾो क़त्लेआम कयो, त रहियो न। ऐं पोइ अनवर उहो सोबि सिंधीअ में ख़त लिखी पंहिंजे दोस्त ॾे, पंहिंजो जेको हुयो हुते यूनिवर्सिटीअ में ज़िया जलबाणी, उन ॾे हुन पंहिंजो ख़त लिखियो हो त हीउ वॾो जेको हादसो थियो आहे, ऐं वॾो वाक़ियो थियो आहे। पर उहो ख़त तॾहिं ख़त हूंदा हुयो VC वटि पहुतो, VC जो ख़त पढ़ो त कीअं पढ़ा, हे त वरी जेको आहे हेॾो सारो ख़तरनाक ख़त आहे। उहो जेको पायलट ऑफिसर थी चुको हुयो पंहिंजे इदारे में, जॉइनिंग करणी हिनखे मनोड़े ते PF जे हिन हेडक्वाटर में। त उनखे ॾियारियो माणियो जेको इंचार्ज हुयो PF जो ऑफिसर जनरल, उन उहो ख़त पढ़ी ऐं अनवर खे जेको आहे सो घुराए ऐं उन कोर्ट मार्शल कार्रवाई करे ऐं हुनखे 7 साल सज़ा ॾिनी जेको हुन जेल में। जॾहिं अनवर जेल में वियो त जेल में, पिशावर जेल में अॻ में ई कामरेड हुते मौजूदु आहे। हुते अफरा साहिबु खटो पियो, असांजो हे जेको हाणे सेनेटर हो असांजो उहो हुते हुयो। ऐं अहिड़ी तरीक़े सां बि खोड़ असांजा कम्युनिस्ट पार्टी जा कारकुन हुते हुया। उन सां उन्हनि जूं हुते कचहरियूं थियूं। ऐं उन्हनि जॾहिं ॿुधो त अहिड़े क़िस्म जो ऑफिसर फौजी ऐं अहिड़ो सच चवण ते जेल में आयो आहे,
त हुननि सां राब्तो कयो ऐं अनवर खां वॾियूं कचहरियूं थियूं। अनवर ठीकु थियो, पर पोइ कोशिशि कई डॉक्टर मोहम्मद हसन ऐं असांजे ॿियनि दोस्तनि हितो वारनि त जीअं हुनखे ट्रांसफर करायूं। पिशावर में ट्रांसफर थी वरी जॾहिं कराची जेल में आयो त कराची जेल बि कामरेडनि सां भरी पई हुई। उन में जावेद शकूर असांजो पंहिंजो तनवीर हो ऐं हे पंहिंजो असांजो हुयो जेको ज़ुबैर रहमान, तमामु घणा असांजा कामरेड जेको आहे कराची सेंट्रल जेल में आहे। वरी उन्हनि उन सां राब्तो कयो ऐं त अहिड़े तरीक़े सां हुन जेको आहे सो हुते कम्यूनिस्ट पार्टीअ खां वधीक मुतासिर थियो। स्टडी हुनजी अॻ में घणी थियल हुई ऐं पोइ जॾहिं हू ॿाहिरि निकितो त बाक़ाइदे कम्यूनिस्ट पार्टीअ जो जेको हिकिड़ो पंहिंजो हुयो पंहिंजो लिटरेरी जेको सेक्शन उनखे हुन खयो। सुर्ख परचम या ॿियूं जेके बि अख़बारूं निकितियूं उहे हुन अनवर जी निगरानी में निकिरंदियूं हुयूं। ऐं एतिरा उन सुवाल ते पोइ था चऊं पहिरियों त इहो त हुनजो त हुन फौजी जेका सज़ा काटी ऐं उन खां पोइ सियासी बणियो। हिन खां पोइ वरी उनजे हुन पहलू ते अचूं था त हुन सुर्ख परचम ऐं ॿियूं शयुनि ते कीअं फॉलो कयो ऐं उन में कहिड़ो कमकार कयो। असां सुर्ख कामेड उर्स सिलेरे खां पुछूं था त उर्स सिलेरो कराची पंहिंजे ज़ाती कमकार सां मां थियां थो, मूंखे जेका ख़बर आहे त वियो हुयो ऐं उहो अनवर पीरज़ादे जे वर चढ़ी वियो जंहिंखे चइबो आहे। ऐं उन पोइ उनजी जेका सॼी सियासी तरबियत आहे जेको शहदाकोट में एॾो सारो वॾो ट्रेडिशनलिस्ट रहियो, उन कीअं ॾिठो अनवर पीरज़ादे खे ऐं उन सां असीं ॻाल्हि ॿोल था कयूं। मां पंहिंजो पाण खे ॾाढो ख़ुशनसीब सम्झंदो आहियां त मुंहिंजी नंढपण जेका आहे उहा बेलड़ी में गुज़री आहे। छो त मां प्राइमरी जा 5 दर्जा जेको आहे बेलड़ी में पढ़ियो आहियां ऐं अनवर साहिबु जॾहिं हिते पंहिंजो मोहनदड़ जी खोटाई में बि अंग्रेज़नि सां गॾु हो त मां हुनखे ॾिठो। ऐं जॾहिं हिते प्राइमरी उस्ताद हुयो मोहनदड़े ते, उन खां वठी प्रोफेसर यूनिवर्सिटी ताईं ऐं जेको आहे एयरफोर्स ताईं वियो त उन सां मुंहिंजो हिकिड़ो लॻाव नंढपण खां शुरू हुयो। ऐं 78 में जॾहिं मां पंहिंजो कराची ड्राइविंग सिखणु वियुमि त उते मां जेको आहे काके अब्दुर्रहीम जे घर में रहियुमि ब्रिक कॉलोनी में। ऐं अनवर साहिबु जेको आहे तारक रोड ते रहंदो हो ऐं उते कचहरियूं सियासी कचहरियूं थींदियूं हुयूं। डॉक्टर एज़ाज़ नज़ीर जेको आहे ब्रिक कॉलोनी में रहंदो हुयो ऐं उन वटि सुबुह शाम असां वेंदा हुआसीं। भाऊ लुत्फ़ बि उते रहंदो हुयो। त उन खां पोइ अनवर वटि जॾहिं वञणु थींदो हो त पहिरीं मुलाक़ात मुंहिंजी कामड़ जाम साकी सां अनवर पीरज़ादे जेको ख़ालिद बिन वलीद रोड ते हुनजो घरु हुयो उन में मां वेठा ई हुआसीं त पंहिंजो जीअं की होलिया ॿुधाईंदा हुआ कामड़ जाम साकी जा मुला ऐं ॾाढ़ी आहे हीअं उन हिसाब सां जेको आहे ऐं पंहिंजो अची वियो त महसूसु कयूं त इहो कामड़ जाम साकी आहे। ऐं उन खां पोइ जेको आहे भाऊ लुत्फ़जन जेको आहे उन दौरान ई जेको आहे पंहिंजो चाकिंग जे जाम साकी जे गिरफ़्तारी खां पोइ चाकिंग में जेको आहे जेल में विया त मां लुत्फ़ जो भाउ थी करे उनजी जेको आहे मुलाक़ात वेंदो हुउमि, उन ते सामान खणी वेंदो हुउमि। ऐं उते जेको आहे हिन में CI सेंटर में जेको आहे मुंहिंजी मुलाक़ात हूंदी हुई त ज़ुल्फ़ ऐं पंहिंजो ज़ुबैर अनवर पीरज़ादे सां तव्हांजूं कचहरियूं कीअं रहियूं? त अनवर सां मुंहिंजी कचहरियूं इन हवाले सां हुते थींदियूं रहंदियूं हुयूं। ऐं उन खां पोइ जॾहिं कामड़ पंहिंजो असांजो MRD जी तहरीक हली त उन में मां जेल में वियुमि त इतफ़ाक़ सां जेको आहे अनवर बि जेको आहे सखर में जेको आहे अंग्रेज़ी अख़बार जो जेको एडिटर हुयो उहो बि जेको आहे ज़िया साईअ जे ख़िलाफ़ु जेको आहे मज़मून हुन लिखिया तमामु भरपूर नमूने सां। उन में जेको आहे हुनखे डिटेंशन में जेको आहे जेल मोकिलियो वियो त मूंखे जेको आहे इतलाह कयो सालिया बिलू त अनवर पीरज़ादो आयो। हाणे ज़ारा अनवर पीरज़ाद सां वेझड़ाई में वेझड़ाई मुंहिंजी हुई त उन खे फ़ौरन मां वयुमि। फ़ौरन वञी हुन सां जेको आहे मेल मुलाक़ात कयमि। हुनखे जेका बि ज़रूरत वारियूं शयूं हुयूं त मां चयो तव्हांखे जेकॾहिं राति ते आया आहियो त तव्हांखे का ज़रूरत वारियूं शयूं आहिनि त मां हुनखे सिगरेट बीड़ियूं ॿियो टियों सभु सामान ॾिनो। उन खां पोइ जेको आहे जेल में मूंसां 6 महीना गॾु रहियो। ऐं जॾहिं गॾु रहियासीं ऐं उन खां पोइ कामड़ जाम साकी जॾहिं आयो जेल में त असांजी कम्यूनिस्ट पार्टी जी हर कंहिंजी जेको आहे स्टडी सर्कल हलंदी हुई पंहिंजे जेल जे अंदरि। उते अवामी तहरीक बि हूंदी हुई, वतन दोस्त इंक़लाबी पार्टी जा बि दोस्त हूंदा हुआ, कम्यूनिस्ट पार्टी जा बि हूंदा हुआ। उन सां कीअं रवैयो हूंदो अनवर जो? इहो ई मां ॿुधाइण थो चाहियां त अनवर हिकिड़ो अवामी माण्हू हुयो। अनवर जेको आहे घणो रुखी इंसानु हुयो। उहो रुॻो अदब ताईं महदूद कोन हुयो, लेखक ताईं महदूद न हुयो। मां त ईअं चवंदुमि त अनवर पीरज़ादो सभ खां वधीक जेको आहे उहो सियासी माण्हू हुयो, अवामी माण्हू हुयो। ऐं असांखे जेका स्टडी सर्कल में जेको आहे उहो क़ाइलु कयो
ऐं मां सम्झां थो त उते जेको आहे पीपल्स पार्टी जा बि जेके सियासी कारकुन उहे चई स्टेट सर्कल में असां सां वेहंदा हुआ ऐं ॾाढो हुन खां मुतासिर थींदा त अनवर रुगो कम्युनिस्ट पार्टी बि मां ईअं न चवां त उनजो माण्हू हुयो, हू घण रुखो माण्हू हुयो ऐं जेके लाठाट ऐं सकिरण जा जेके ज़ख़्मी माण्हू हुया उन वटि वञी जेको आहे उहो पंहिंजो इंटरव्यू कंदो। हुन जेका ॿाहिरि जेको आहे जंहिं जेल में आयो जो मज़मून लिखण में ज़ियाशाही जे ख़िलाफ़ु उन्हनि माण्हुनि सां वञी मिलियो जिन जो उनजे मथां टार्चर थियलु हुयो फ़ौजियुनि जो ऐं उन्हनि खां जेको आहे बाक़ाइदो हो जेको आहे इंटरव्यू कंदो हुयो, कंहिंजी टंगा बॻल हुयूं, कंहिंजी ॿाहूं बॻल हुयूं, छो त फ़ौजियुनि ते वॾा टार्चर कया हुया, गाॾियूं हुनजे मथां चाढ़ियूं। त अनवर पीरज़ाद उहो माण्हू हुयो ऐं उन खां पोइ जेको आहे असां उन वक़्त में जेको आहे रोडी सीमेंट फैक्ट्री में हर महीने 1.5 महीने जेको आहे ट्रेड यूनियन जी मीटिंग थींदी हुई त मां हमेशह जेको आहे जॾहिं बि सकर वेंदो हुअमि त अनवर सां मुलाक़ात थियूं ऐं अहिड़ी नमूने सां अनवर। अच्छा कामिल साहब तव्हां सां असां वरी इन मुतलिक़ ॻाल्हि ॿोल रखंदासीं। हाणे असां कामिल बख्शल थलो सां ॻाल्हि ॿोल था कयूं। कामिल बख्शल इमाम अली नाज़र सां जॾहिं मुंहिंजी मुलाक़ात थी त हुन ॿुधायो त इंटरनेशनली जेके कम्युनिस्ट पार्टी जा असांजा लाॻापा हुया उहो जेकॾहिं अनवर न हुजे हा त शायदि उहो एतिरा जल्दी असांखे न मिली सघंदा। इन करे त हू रूसी सुफ़ारतखाने में बि नौकिरी कंदो ऐं उन मार्फत असांजूं घणियूं शयूं जेकी असीं ॿाहिरि पोस्ट न माणे सघंदासीं उहे सुफ़ारतखाने जे मार्फत अनवर पीरज़ादे जे मार्फत असां ॿाहिरि लेन देन कंदासीं। त हिन वक़्तु जेका पाकिस्तान जा लेफ्ट या कम्युनिस्ट या नेशनलिस्ट जेका पॉलिटिक्स थिए पई उन में तव्हां अनवर पीरज़ादे जहिड़े पाए जहिड़े माण्हूअ खे तव्हां ॾिसो था या केतिरो प्रोमिनेंट आहियो त अनवर पीरज़ादे जहिड़ा माण्हू पैदा थिया आहिनि या थींदा जेके हेॾे सारे सॼी पाकिस्तान जे कम्युनिस्ट तहरीक जा हिकिड़ा रुपोश ॼण त पाण खे अॻु में करण वारो न हो, पाण खे लीडरशिप शो करण वारो न हुयो, पर पोइ दरवाज़े खां वेही हुन जेको कमु कयो उहो हिकु तारीख़ जो वॾो कारनामो आहे। त उनखे तव्हां अॼु पंहिंजी सियासी तजुर्बे बुनियाद ते कीअं था ॾिसो? महिरबानी। उहो चवंदा आहिनि त सच जेको आहे उहो झंग जो पंधु आहे ऐं उहो ज़ाहिर तॾहिं थींदो आहे जॾहिं हुन ते केरु हलणु शुरू कंदो आहे। सो असां सिंध जा माण्हू हिन मामले में ख़ुशनसीब हूं त असांखे अहिड़ा अवामी जमहूरी सियासत जा अनेक पेचरा मिलनि था, माण्हुनि पंधु कयो आहे, उहो रस्तो साफ़ थियल आहे कंहिं हद ताईं। ऐं हाणे पोइ नए नसल ते मामिलो आहे त हू उन साॻी शइ खे कीअं खणी हले थो। जीअं ॼाम बि चवंदो हो त असांखे तारीख़ खां हिकिड़ी मशहद मिली आहे इनकलाबी अवामी फ़िक्र जी ऐं सियासत ऐं मज़ाहिमत जी सियासत जी, फ़ौरतदोस्त सियासत जी, त उहा असांजो वॾो कमु इहो आहे त असां हुनखे मुंतक़िल कयूं अॻियां। सो अनवर पीरज़ादे जा माण्हू मुंहिंजी का उन सां कॾहिं मुलाक़ात रही कोन। असां इन अवामी सियासत जे अंदरि घणा जूनियर हूं, पर इहो ई तर इहा ई लिटिल मास्को बलड़ जी खे सड़ण ऐं उहो जेको कैडर हिन शहर बि पैदा कयो, ॻोठ पैदा कयो, ऐं अनवर पीरज़ादे जो जेको कमु मजमूई तौर ते पार्टी जे लाइ हो जेको तव्हां पाण ॿुधायो था अदब जे खेत्र में जेको तमामु वॾो माण्हू वॾो कोरियो आहे, हुनखे हुनजे ॾींहं ते जिन प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो आहे उन्हनि जा बि लख थोरा ऐं शोक सलाम पेश कयूं था कामेड़े। ॿी ॻाल्हि त पुरुमीद अवामी इनकलाबी सियासत जो वॾो कारनामो इहो आहे त हू तव्हांखे तारीख़ जो शऊर ॾिए थी ऐं तारीख़ तव्हांखे भरे छॾींदी आहे उमेद सां। जेका हीअ जंग आहे जंहिंमें असांजो आम माण्हू फाथो पियो आहे, साम्राजी फुरलुट आहे, महांगाई आहे, जबर आहे, सियासी कारकुननि खे खंभे गुम करणु आहे, इहो असांजे वॾनि बि ॾिठो, उन्हनि जे वॾनि बि ॾिठो ऐं असां बि हिन दौर में एक्सपीरियंस कयूं था। हुननि बि मज़ाहिमत कई ऐं असां बि हुनखे कयूं था पिया। कीअं कहिड़नि बुनियादनि ते थियणु घुरिजे, छा हो अनवर पंवर थो चवां, अनवर पीरज़ादो। हाणे मूंखे त लॻे थो अनवर पीरज़ादो माना मार्क्सिज़म ऐं लतीफ़ियात जी हिकिड़ा ई आहे। हुन जीअं कावड़ गुलाब ॿुधायो त हुनजी मिटी मार्क्सिज़म ॻोई ऐं मार्क्सिज़म पंहिंजे रूह में पंहिंजे जोहर में हिकिड़ो बैनुल अक़वामी फ़िक्र आहे, बैनुल अक़वामियत पसंदि फ़िक्र आहे पूरे तमाम जो। ऐं पोइ हुन वटि वरी फोक विज़डम जेको हो लोक ॾाप में जेतिरो हू अमीर माण्हू हो, जेतिरा हुनजा तजुर्बा हुआ, जेतिरो हुन सम्झो पिए त लतीफ़ियात लतीफ़ खे सम्झणु, छो जेका हिन जो लतीफ़ वटि बि इहा ई साॻी बैनुल अक़वामियत आहे जेका मार्क्सिज़म में मौजूदु आहे, पर उहो फ़न जे दायरे में आहे लतीफ़ वटि।
हू हिकिड़ी सियासत ऐं साइंस जे दायरे में आहे मार्क्स वटि। ॻाल्हि साॻी आहे, ॿई हिकिड़ा ई पसंदि आहिनि, ॿई मोनिस्ट आहिनि। उनजो ई सबबु आहे त अनवर पीरज़ादो बेटाई खे पंहिंजो आइडियल ऐं हुन जो नुमाइंदो करे तव्हां पुछो न त कीअं माण्हू पैदा थींदा वरी अनवर पीरज़ादे जहिड़ा सिंध जे ॻोठनि में, त उहो तॾहिं थींदा जॾहिं सिंध जे ॻोठनि में वरी आहे त सही लतीफ़ मौजूदु, अवामी मज़ाहिमती सियासत जा पुराणा रस्ता बि मौजूदु हूंदा, निशान बि हूंदा, अॻुवान बि हूंदा, को कारकुन बि हूंदो, ॻाल्हि हूंदी। पर उन मार्क्सिज़म ऐं लतीफ़ियात खे जेकॾहिं असां शहरनि खां वठी पंहिंजे ॻोठनि में ईअं ई उनखे स्टडी सर्किल्स में कचहरियुनि में जेकॾहिं उन्हनि सवालनि खे उन्हनि फ़िक्रनि खे खणी ईंदासीं त असांजो नओं नसल जेको आहे न उहो लिबरलिज़म जे लालीपाप में, चाहे उहो पीपुल्स पार्टी जी सूरत में हुजे, चाहे उहो वरी का ॿी कॉम्प्रस सियासत जी इंतिहा पसंदानी कॉम्प्रस सियासत जी, हिकिड़ी अवामी कॉम्प्रस सियासत थी थिए, हिकिड़ी जागीरदारनि कॉम्प्रस सियासत थी थिए, उन्हनि ॿिन्ही जो फ़र्क़ु कोन चढ़ंदो। त इहो उहे बुनियादनि जिते कमु थियण जी ज़रूरत आहे, जीअं असांखे ॻोठ में वरी अनवर पीरज़ादे जहिड़ा माण्हू मिली सघनि। महिरबानी। आउं वरी अचां थो हुनजे पुराणे साथी मुंहिंजो फादर कामिल गुलाब पीरज़ादे ॾे। त अनवर पीरज़ादे जेको उन वक़्त में हुनजो आर्गन निकिरंदो हो, सुर्ख परचम ऐं हलचल, जेकी तमामु घणो खुफ़िया हूंदा हुया, ऐं उन अंदरि ऐं कराची जे सॼी टीम अंदरि, पार्टी अंदरि उहो जेको मेन किरदारु अदा कंदो हुयो, ऐं तव्हां सां हुन जूं घणियूं कचहरियूं थींदियूं हिन मामले में, उन जा के यादगीर आहे, कुझु ॻाल्हियूं असां सां वञी करे। अनवर उते तमामु एक्टिव हो, ख़ासि करे मां अॻु में बि चयो त इहो जेको बि लिटरेचर निकिरंदो हो पार्टीअ जो, परचम या कहिड़े बि नाले सां, ख़ासि करे अंग्रेज़ीअ में उन वक़्त में जेको निकिरंदो हो कॉमरेड पंहिंजो रिसालो उहो पियो उहो पिणंदो हो, त उन सां उहे कचहरियूं उहे थींदियूं हुयूं। पर शौरी तौर तव्हां अंदाज़ो लॻायो त अनवर कहिड़े क़िस्म जो पंहिंजो कारकुन हो, जेल में रही आयो, हेॾी सारी सज़ा काटे निकिरी बि आयो जेल मां, उन जे बावजूदि बि तड़े जॾहिं मार्शल लॻी, यानी 5 जुलाई 77 ते भुट्टे जे वज़ीर आज़म जो तख़्त उहिदो कयो आहे ज़िले लाड़काणे में, सफ़ा माठार थी वई, त अनवर पीरज़ादे जो कमु कयो त सभिनी अदीबनि खे कठे करे अरड़ेजीअ में जेको आहे 78 में पंहिंजो भिटाईअ जी वरसी मल्हाई, ऐं उन में ताज बलोच, शमशेर हैदरी, सिंध जा तमामु जेके दानिश्वर हुआ उहे सभु कठे थिया, ऐं अचे जेको आहे त हुननि हिते जलसो कयो, त वॾी मांधाण थी, जेको सफ़ा चुपचाप थी वियो, जॾहिं भुट्टे खे हुननि जेको आहे तो हुकूमत हलायो, जेल में विधो, त ख़ामोशी। पर अनवर पीरज़ादे जे हिन जिदोजहद सां वॾो जलसो थियो, तमामु कामयाबु जेको आहे तो जलसो थियो। उन खां पोइ वरी जॾहिं भुट्टे खे 79 में 4 अप्रैल 79 ते फांसी ॾिनी वई, त तव्हां अंदाज़ो लॻायो त छा सूरत हाल हुई लाड़काणे जी, पर पूरे सिंध पाकिस्तान जी सफ़ा माठार हुई। त अनवर पीरज़ादे उन्हनि कोशिशुनि सां पंहिंजो 21 मई ते वरी 80 में पंहिंजो कामिल हैदर भाई जिते हुई जेको आहे वरसी मल्हाई थी बलड़ेजीअ में, बलड़ेजीअ खे जो अॼु उहो लिटिल मास्को थो सॾिजे, उन जा सबब बि आहिनि त अहिड़े दौर में, मार्शलाई दौर में, जनरलनि जे गवर्नमेंट जे दौर में बि असां जेको आहे हिते अनवर पीरज़ादे जे सहकार सां हिते वॾा प्रोग्राम कया। उहे प्रोग्राम एॾा वॾा हुया जो असांजा दोस्त बलोचिस्तान में जेके बसूं भरे आया, शिकारपुर जगमबाग खां थींदा हुया, उहे नारा हणंदा हुया त अमेरिका ने कुता पाला, जनरल ज़िया वर्दी वाला। त इहा हैरान कंदड़ नारा हुया जेके हणंदा हणंदा हिते पहुता, ऐं हिते तमामु वॾे में वॾो जलसो थियो, ऐं उन जलसे जो जेको अंदाज़ो हुयो त सॼे हिन इलाइक़े खे लोॾे सॼो, एतिरे हद ताईं जो मां एयरपोर्ट ते तॾहिं मूंखे सर्विस हूंदी त भुरगड़ी जेको आहे उहो सेक्रेटरी हुयो ज़िले जो कमिशन जो पीपुल्स पार्टीअ जो, उहो उतां हली उते मूंखे मोहन दड़े एयरपोर्ट ते ॻोल्हे हथु करे मूंखे मुबारक ॾियणु आयो, ऐं पुठी टपे त कामिड़ तव्हां वाक़ई जवान आहियो, भई असांजा पीपुल्स पार्टी वारा त पेड़नि में लिकी विया आहिनि, तव्हांखे शाबाश हुजे जो तव्हां अहिड़ा अमल पिया कयो। हा, वाक़ई इहा ॻाल्हि जेकॾहिं कजे थी त हिन सॼे पस मंज़र में अनवर पीरज़ादे पोयों हुयो, ऐं इहा कंहिंखां ॻुझी ॻाल्हि न हुई त जेके बलड़ेजीअ में प्रोग्राम थी रहिया आहिनि या जेकी एक्टिविटी थी रही आहे, उन जे पोयों बैग में अनवर पीरज़ादो आहे। ऐं उन सॼिनि मामलनि जे बावजूदि
हुन जे मुंहं ते असां कॾहिं घबराहट न ॾिठी, कॾहिं हुन पोइ ते पैर न कयो। त उहो ई साॻियो ई वरी उस सिलेरे खां मुंहिंजो सुवालु आहे त तव्हां जॾहिं ट्रेड यूनियन सियासत पिया कयो शहदादकोट जी, ऐं उन में मिलंदड़ यूनियनियूं ऐं ॿिया कमकारियूं, त तव्हांजो कराची अचणु वञणु थींदो हो, अनवर पीज़ा सां मिलणु थींदो हो, ऐं सिंध जे कुझु इशू ते ॿियनि ते हुनजी ॻाल्हि ॿोल थी, त अञा तव्हां वटि जेकी उन मुतलिक़ ॻाल्हि ॿोल आहे तव्हां उहा ॿुधायो। मां इहो चवंदुमि त अनवर पीरज़ादो लेनल बकोल त जीअं माण्हू आहिनि उन्हनि वांगुरु माण्हू थी वेंदो। जेकॾहिं हारनि सां कचहरी कंदो त अनवर को माना यूरोप जो माण्हू न हुयो, हारी थी करे जेको आहे हुन सां उहो ई ॻाल्हाईंदो हुयो। पोरियतनि सां वेहंदो त पोरियत थी ॻाल्हाईंदो। मां हुन सां जॾहिं भिटाई जे हिन ते मेलनि ते वेंदो हुउमि त भिटाई जे सूफ़ीन वटि ईअं वेंदो हुयो ॼणो त अनवर पीरज़ादो आहे ई कोन, ईअं गुम थी वेंदो हुयो हुनजे राग में। त अनवर पीरज़ादो इन मां ईअं चवंदुमि त हू घणा रुखी हवाले सां जहिड़े माण्हू जी तबियत जो मिलंदो अनवर उन तबियत जो माण्हू थी वेंदो। ऐं अनवर मां सम्झां थो त ॻाल्हाईंदो त कचहरी में माठाण हूंदी ऐं हर माण्हू चवंदो त अनवर वेही ॻाल्हाए। ऐं तव्हांखे जेका ट्रेड यूनियन ॾुखियायूं थियूं जेल अंदरि जे अंदरि अञा ॻाल्हि कंदुमि त उते 83 खां पोइ 84 जॾहिं थी 6 महीना जॾहिं वॾेरनि खे गुज़रिया, जॾहिं थकी पिया वॾेरा त उनजी मारा हूंदी लिख पढ़ ते, मतिलबु त असां जेल मां निकिरूं त मां हिन खां पुछा कंदुमि त इहे वॾेरा जॾहिं शौक़ सां आया आहिनि त भॻा छो था वञनि, त हू चवंदो वटि नज़रियो कोन्हे को, हीअ पंहिंजो आरज़ी आया शौक़ ख़ातिर कुर्सी ख़ातिर त असां वेंदासीं वरी कुर्सी मिलंदी। जेसि ताईं माण्हू खे नज़रियाती तौर ते पुख़्तगी नथी थिए ऐं जेको आहे लिटरेचर सियासी तौर ते नथो पढ़े उहो माण्हू भाड़ियो आहे, उहो जे कॾहिं बि दिलेर नथो थी सघे। तंहिंजे करे अनवर जेल जो त एॾो पुख़्तो हुयो त हुनखे कॾहिं बि इहो महसूसु न थियो। ऐं हर माण्हू जी जेकॾहिं मुलाक़ातूं खुलियल हूंदियूं हुयूं, पर अनवर जी मुलाक़ात जेको आहे 15 ॾींहं ते घर वारनि सां मुलाक़ात थींदी ऐं हुनजी मुलाक़ात ते बंदिश हूंदी हुई। त अहिड़े हवाले सां मां अनवर खे जेको बहादुरी जे हवाले सां ॾिठो त हू तमामु जेल जो बहादुर माण्हू, ऐं का बि हुन में का घबराहट कान, मायूसी कान, जेल में सभिनी माण्हुनि सां मेल जोल। त मां चवां थो त अनवर हिकिड़ो बहादुर क़िस्म जो माण्हू हुयो। ऐं उनजी एयरफोर्स में वञणु ऐं हितां जे पोरियतनि सां मोहबत कंदे रात्रिअ जो फ़र्क़ु आहे, उन में जेको आहे उहो वियो कंहिं क़िस्मत हुनखे मोकिलियो, वरी जेल काटे असां माण्हुनि वटि उहो अची वियो। मां सम्झां थो त अनवर पीज़ादो जो असां ॾे वापसि अचणु जंहिंखे असां चऊं त हुननि जो अहसान आहे असांखे, जो असांखे अनवर पीज़ादो वापसि ॾिननि, न त उहो हिकिड़ो फ़ौजी ऑफिसर हुजे हा ऐं सिंध ऐं ख़ुसूसन पाकिस्तान जे पोरियत तबिके ऐं जेका लेफ्ट जी सियासत थी उन्हनि में एॾो आला दर्जे जो मुक़ाम हासिलु करे हा। हाणे कामिल बख़्शल खां आख़िरी सुवालु इहो ई आहे त हुन पंहिंजी हू हर फ़िक्र जो माण्हू हुयो, भिटाई जो बाकू हुयो, आर्कियोलॉजिस्ट हुयो, सिंधूअ जो हुन सॼो सैर कयो, हुन जतोई जूं वर्सियूं भिटाई जूं वर्सियूं हुन में सियासी रंग हुन ॾिनो, ऐं सुर्ख परचम हलचल जेको हुन वटि तमामु वॾा हिकिड़ो रुपोश पर्चा हुया जेके अंडरग्राउंड पार्टीअ जा निकिरंदा हुया, या उन्हनि कामिलनि खे पाण वटि राइणु, या सिंध जे सुवाल ते बि त मुंहिंजी दिलि थी चवे त सॼी दुनिया खे सिंध बणाए छॾियां। इहे शयूं जेके आहिनि उन्हनि खे तव्हां कीअं था ॾिसो ऐं कहिड़ो पैगाम था ॾियो नौजवान ऐं ईंदड़ हिन मुआशिरे जी तकमील ऐं तामील लाइ? पैगाम त इहो ई आहे त सियासी माण्हू जे प्रोग्राम में वेठा आहियूं ऐं सियासत कयो, ऐं अहिड़ी सियासत कयो जेका अनवर पीरज़ादे जी सियासत हुई। उहो अवामी माण्हू ऐं मार्क्सिस्ट माण्हू, ऐं इहो बाद में बि चई चुकोसि, इहो जीअं साथी उर्स बि ॻाल्हि कई त इहो उन नज़रियाती मिटी ॻोहण जो ई सबबु आहे जो माण्हू पंहिंजी ज़मीन सां ईअं हिकु थो थिए, पंहिंजे पोरियत तबिके सां ईअं हिकु थो थिए। जो अनवर पीरज़ादो सुहिणो इन करे आहे छाजे कारण जो हीअ सूंहं जो तख़लीकार सॼो पोरियत आहे न, उन पोरियत फ़िक्र सां ऐं उन सां पंहिंजी धरती सां वतन दोस्ती जो बि माना हिकिड़ो इस्तारो आहे, हिकिड़ो उहा बि हुन में घणी आहे। हिकिड़े क़ौम परस्त वारी वतन परस्ती जी ॻाल्हि कोन्हे, पर हिकिड़े बैनल अक़वामी पसंदि माण्हू जी वतन परस्ती जी ॻाल्हि आहे। बैनल अक़वामी पसंदि उबैदुल्ला सिंधी बि हो, हुनजी बि पंहिंजी धरती सां प्यार आहे। त इहो त हर हिकिड़े सुजाण जमहूरी माण्हू जो त इहो गुण थो थिए त उहो पंहिंजे माण्हुनि सां जुड़ंदे नओं थींदो रहे। और लतीफ़ साईं जो हिकिड़ो शेर आहे न त मच मोहबत मच मंच मोहबत मच ॿार दूधा धूड़ सी,
छॾियाऊं चुर लही कूड़ कुलकण कच अवगणो ओॾा न थिया गुण कयाऊं गच जीअं सड़नि तीअं सच जीअं सड़नि तीअं संग्रा। बाक़ी त पोइ इहा तरबियत आम माण्हू थो करे या असांजी तारीख़ थी करे, हू पंहिंजी तारीख़ ज़मीन सां हिकु थियल माण्हू जंहिंखे रियल सन ऑफ सॉइल चइजे, उहे अहिड़ा माण्हू आहिनि। उहे बेनलक में फ़िक्र बि कंहिं खिते जी मीरास कोन्हे, सो उन सां हू जीअं सरशार थियो। इहो हिकिड़ो अहिड़ो पंधु आहे जो जंहिंमें तंज़ीमूं न बि रहनि, पर जेको माण्हू ठहे थो समाज लाइ, उहो समाज जे रत जा अछा जुज़ा आहिनि। उहे 1500 बीमारियूं लॻनि थियूं समाज खे, मज़हब इंतिहा पसंदी लॻे थी, फ़रारत लॻे थी, बेज़ारी लॻे थी, लिबरलिज़म आहे, ज़ाती मफ़ाद, टियों चोथों मार्केट असांजा अख़लाक़ी क़दुरु तेज़ी सां पंहिंजे हिसाब सां ठाहींदी वेंदी आहे। पर ही माण्हू हूंदा आहिनि जेकी सदियुनि जी सालनि जी अवाम दोस्त रिवायत खे पंहिंजी जदीद सम्झ सां हिकु कंदे जहिड़ो थी उनजो हसीन इंतिज़ार थी ज़ाहिर थींदा आहिनि। वरी बि इहा ॻाल्हि त पंहिंजे ॻोठनि इलाइक़नि में जेकॾहिं असां वरी मार्क्सिज़म खे, बैनुल अक़वामी फ़िक्र, इनक़लाबी फ़िक्र खे, लेनिनिज़म खे, उहो न बि रहे तंज़ीम, तॾहिं बि असांखे तव्हांखे मिली वेंदो संतारीदी मिली वेंदो, तॾहिं बि तव्हांखे डॉक्टर जेको आहे सो मिली वेंदो, पंहिंजो कहिड़ो आहे अदीब रिज़वी तव्हांखे मिली वेंदो। ईअं ई तव्हांखे माण्हू पिया मिलंदा। पंजाब जो अवामी समाजवादी शाइर आहे नजम हुसैन सैयद, हुनखे 1950s में जेके कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जा ठाहींदड़ हूंदा एरिक सेप्रिन वारा, हुन ज़िमेदारी ॾिनसि पंजाब जी सकाफ़त ते कमु कर। पार्टी अलाए काॾे जो करियो, हू हालायात माण्हू आहे, 100 सालनि खे वेझो आहे, पर अॼु बि हू उहो कमु कंदो थो रहे। सतर खांसी खे किताब आंदा अथसि, जोक पढ़े थो, लतीफ़ पढ़े थो, बुले शाह पढ़े थो, बाहू पढ़े थो, हिनखे सोलो करे सम्झाए थो, वारिस शाह पढ़े थो, त माण्हू इहे कमु कंदा था रहनि। सो उहा सियासत थिए जंहिंमें ज़हन साज़ी थिए, जंहिंमें हिन बीमारी वटि जेका सिस्टमेटिक बीमारी आहे समाज खे लॻल तेज़ी सां असां ॾिसूं था महांगाई, त भाई मां कहिड़ा वेठा सूर पुठियां मिड़िया मछ हज़ार भाङा थींदी सुहिणी, उनजो जवाबु अवाम दोस्त, उन ई वतन दोस्त, माहौल दोस्त, औरत दोस्त उन सियासत सां आहे जेका अनवर पीरज़ादे कई। महिरबानी। तमामु सुठो कमेंट बख़्शल, सॼो तफ़सीली हुन ते ॻाल्हि ॿोल कई, ऐं ॿियनि दोस्तनि बि तव्हांजी सभिनी जी महिरबानी जो तव्हां अॼु असांखे अनवर पीरज़ादे जे नज़रती पहलू ते तव्हां सां ॻाल्हि कयोसीं। महिरबानी। केतिरो प्रोमिनेंट आहियो त अनवर पीरज़ादे जहिड़ा माण्हू पैदा थिया आहिनि या थींदा, जेके हेॾे सारे सॼी पाकिस्तान जे कम्युनिस्ट तहरीक जा हिकिड़ा रुपोश ॼण त पाण खे अॻु में करण वारो न हो, पाण खे लीडरशिप शो करण वारो न हुयो, पर पोइ दरवाज़े खां वेही हुन जेको कमु कयो उहो हिकु तारीख़ जो वॾो कारनामो आहे। त उनखे तव्हां अॼु पंहिंजी सियासी तजुर्बे बुनियाद ते कीअं था ॾिसो? महिरबानी। चवंदा आहिनि त सच जेको आहे उहो झंग जो पंधु आहे, ऐं उहो ज़ाहिर तॾहिं थींदो आहे जॾहिं हुन ते केरु हलणु शुरू कंदो आहे। सो असां सिंध जा माण्हू हिन मामले में ख़ुशनसीब हूं त असांखे अहिड़ा अवामी जमहूरी सियासत जा अनेक पेचरा मिलनि था, माण्हुनि पंधु कयो आहे, उहो रस्तो साफ़ थियल आहे कंहिं हद ताईं। ऐं हाणे पोइ नए नसल ते मामिलो आहे त हू उन साॻी शइ खे कीअं खणी हले थो। जीअं ॼाम बि चवंदो हो त असांखे तारीख़ खां हिकिड़ी मशहद मिली आहे इनकलाबी अवामी फ़िक्र जी ऐं सियासत ऐं मज़ाहिमत जी सियासत जी, औरत दोस्त सियासत जी, त उहा असांजो वॾो कमु इहो आहे त असां हुनखे मुंतक़िल कयूं अॻियां। सो अनवर पीरज़ादे जा माण्हू भुलिजी का उन सां कॾहिं मुलाक़ात रही कोन। असां इन अवामी सियासत जे अंदरि घणा जूनियर आहियूं, पर इहो ई तर इहा ई लिटिल मास्को बलड़े जी खे सड़ण ऐं उहो जेको कैडर हिन शहर बि पैदा कयो, ॻोठ पैदा कयो, ऐं अनवर पीरज़ादे जो जेको कमु मजमूई तौर ते पार्टी जे लाइ हो, जेको तव्हां पाण ॿुधायो था अदब जे खेत्र में, जेको तमामु वॾो माण्हू वॾो कोरियो आहे, हुनखे हुनजे ॾींहं ते जिन प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो आहे उन्हनि जा बि लख थोरा ऐं शोक सलाम पेश कयूं था कामेडे। ॿी ॻाल्हि त पुरुमीद अवामी इनकलाबी सियासत जो वॾो कारनामो इहो आहे त हू तव्हांखे तारीख़ जो शऊर ॾिए थी, ऐं तारीख़ तव्हांखे भरे छॾींदी आहे उमेद सां। जेका हीअ जंग आहे जंहिंमें असांजो आम माण्हू फाथो पियो आहे, साम्राजी फुरलुट आहे, महांगाई आहे, जबर आहे, सियासी कारकुननि खे खंभे गुम करणु आहे, इहो असांजे वॾनि बि ॾिठो, उन्हनि जे वॾनि बि ॾिठो, ऐं असां बि हिन दौर में एक्सपीरियंस कयूं था। हुननि बि मज़ाहिमत कई ऐं असां बि हुनखे कयूं था पिया। कीअं कहिड़नि बुनियादनि ते थियणु घुरिजे, छा हो अनवर पावर
अनवर पंवर थो चवां, अनवर पीरज़ादो। हाणे मूंखे त लॻे थो अनवर पीरज़ादो माना मार्क्सिज़म ऐं लतीफ़ियात जी हिकिड़ाई आहे। हुन जीअं कावड़ गुलाब ॿुधायो त हुन जी मिटी मार्क्सिज़म ॻोई, ऐं मार्क्सिज़म पंहिंजे रूह में पंहिंजे जोहर में हिकिड़ो बैन अल-अक़वामी फ़िक्र आहे, बैन अल-अक़वामियत पसंदि फ़िक्र आहे पूरे तमाम जो। ऐं पोइ हुन वटि वरी फोक विज़डम जेको हो, लोक ॾाप में जेतिरो हू अमीर माण्हू हो, जेतिरा हुनजा तजुर्बा हुआ, जेतिरो हुन सम्झो पिए त लतीफ़ियात, लतीफ़ खे सम्झणु, छो जे करे जो लतीफ़ वटि बि इहा ई साॻी बैन अल-अक़वामियत आहे जेका मार्क्सिज़म में मौजूदु आहे, पर उहो फ़न जे दायरे में आहे लतीफ़ वटि, हू हिकिड़ी सियासत ऐं साइंस जे दायरे में आहे मार्क्स वटि। ॻाल्हि साॻी आहे, ॿई हिकिड़ा ई पसंदि आहिनि, ॿई मोनिस्ट आहिनि। उनजो ई सबबु आहे त अनवर पीरज़ादो बेटाई खे पंहिंजो आइडियल ऐं हुन जो नुमाइंदो करे तव्हां पुछो न त कीअं माण्हू पैदा थींदा वरी अनवर पीरज़ादे जहिड़ा सिंध जे ॻोठनि में, त उहो तॾहिं थींदा जॾहिं सिंध जे ॻोठनि में वरी आहे त सही लतीफ़ मौजूदु, अवामी मज़ाहिमती सियासत जा पुराणा रस्ता बि मौजूदु हूंदा, निशान बि हूंदा, अॻुवान बि हूंदा, को कारकुन बि हूंदो, ॻाल्हि हूंदी। पर उन मार्क्सिज़म ऐं लतीफ़ियात खे जेकॾहिं असां शहरनि खां वठी पंहिंजे ॻोठनि में ईअं ई उनखे स्टडी सर्किल्स में, कचहरियुनि में जेकॾहिं उन्हनि सवालनि खे, उन्हनि फ़िक्रनि खे खणी ईंदासीं त असांजो नओं नसल जेको आहे न, उहो लिबरलिज़म जे लाली पाप में, चाहे उहो पीपुल्स पार्टी जी सूरत में हुजे, चाहे उहो वरी का ॿी कॉम्प्रस सियासत जी, इंतिहा पसंदानी कॉम्प्रस सियासत जी, हिकिड़ी अवामी कॉम्प्रस सियासत थी थिए, हिकिड़ी जागीरदारनि कॉम्प्रस सियासत थी थिए, उन्हनि ॿिन्ही जो फ़र्क़ु कोन चढ़ंदो। त इहो उहे बुनियाद आहिनि जिते कमु थियण जी ज़रूरत आहे, जीअं असांखे ॻोठ में वरी अनवर पीरज़ादे जहिड़ा माण्हू मिली सघनि। महिरबानी। आउं वरी अचां थो हुनजे पुराणे साथी मुंहिंजो फादर कामिल गुलाब पीरज़ादे ॾे। त अनवर पीरज़ादे जेको उन वक़्त में हुनजो आर्गन निकिरंदो हो, सुर्ख परचम ऐं हलचल, जेकी तमामु घणो खुफ़िया हूंदा हुया, ऐं उन अंदरि ऐं कराची जे सॼी टीम अंदरि, पार्टी अंदरि उहो जेको मेन किरदारु अदा कंदो हुयो, ऐं तव्हां सां उन जूं घणियूं कचहरियूं थींदियूं हिन मामले में, उन जा के यादगीर आहे, कुझु ॻाल्हियूं असां सां वञी करे। अनवर उते तमामु एक्टिव हो, ख़ासि करे मां अॻु में बि चयो त इहो जेको बि लिटरेचर निकिरंदो हो पार्टीअ जो, परचम या कहिड़े बि नाले सां, ख़ासि करे अंग्रेज़ीअ में उन वक़्त में जेको निकिरंदो हो कॉमरेड पंहिंजो रिसालो, उहो बि उहो पिणंदो हो, त उन सां उहे कचहरियूं उहे थींदियूं हुयूं। पर शौरी तौर तव्हां अंदाज़ो लॻायो त अनवर कहिड़े क़िस्म जो पंहिंजो कारकुन हो, जेल में रही आयो, हेॾी सारी सज़ा काटे निकिरी बि आयो जेल मां, उन जे बावजूदि बि हिकिड़े जॾहिं मार्शल लॻी, यानी 5 जुलाई 77 ते भुट्टे जे वज़ीर आज़म जो तख़्त उहिदो कयो आहे ज़िले लाड़काणे में, सफ़ा माठार थी वई, त अनवर पीरज़ादे जो कमु कयो त सभिनी अदीबनि खे कठे करे अरड़ेजीअ में जेको आहे 78 में पंहिंजो भिटाईअ जी वरसी मल्हाई, ऐं उन में ताज बलोच, शमशेर हैदरी, सिंध जा तमामु जेके दानिश्वर हुआ उहे सभु कठे थिया, ऐं अची जेको आहे त हुननि हिते जलसो कयो, त वॾी मांधाण थी, जेको सफ़ा चुपचाप थी वियो, जॾहिं भुट्टे खे हुननि जेको आहे त हुकूमत हलायो, जेल में विधो, त ख़ामोशी। पर अनवर पीरज़ादे जे हिन जिदोजहद सां वॾो जलसो थियो, ऐं तमामु कामयाबु जेको आहे त जलसो थियो। उन खां पोइ वरी जॾहिं भुट्टे खे 79 में 4 अप्रैल 79 ते फांसी ॾिनी वई, त तव्हां अंदाज़ो लॻायो त छा सूरत हाल हुई लाड़काणे जी, पर पूरे सिंध पाकिस्तान जी सफ़ा माठार हुई। त अनवर पीरज़ादे उन्हनि कोशिशुनि सां पंहिंजो 21 मई ते वरी 80 में पंहिंजो कामिल हैदर भाई जेको जेको आहे वरसी मल्हाई थी बलड़ेजीअ में, बलड़ेजीअ खे जो अॼु उहो लिटिल मास्को थो सॾिजे, उन जा सबब बि आहिनि त अहिड़े दौर में, मार्शलाई दौर में, जनरलनि जे गवर्नमेंट जे दौर में बि असां जेको आहे हिते अनवर पीरज़ादे जे सहकार सां हिते वॾा प्रोग्राम कया। उहे प्रोग्राम एॾा वॾा हुया जो असांजा दोस्त बलोचिस्तान में जेके बसियूं भरे आया, शिकारपुर जगमबाग खां थींदा हुया, उहे नारा हणंदा हुया त अमेरिका ने कुता पाला, जनरल ज़िया वर्दी वाला। त इहा हैरान कंदड़ नारा हुया जेके हणंदा हणंदा हिते पहुता, ऐं हिते तमामु वॾे में वॾो जलसो थियो। ऐं उन जलसे जो जेको अंदाज़ो हुयो त सॼे हिन इलाइक़े खे लोॾे सॼो, एतिरे हद ताईं जो मां एयरपोर्ट ते मूंखे सर्विस हूंदी त
त भुरगड़ी जेको आहे उहो सेक्रेटरी ज़िले जो कमिशन इन जो पीपल्स पार्टीअ जो उहो उतां हली उते मूंखे मोहन दड़े एयरपोर्ट ते ॻोल्हे हथु करे मूंखे मुबारक ॾियणु आयो ऐं पुठी टपे त कामिड़ तव्हां बाक़ी जवान आहियो भई असांजा पीपल्स पार्टी वारा त ॿेड़नि में लिकी विया आहिनि तव्हांखे शाबाश हुजे जो तव्हां अहिड़ा अमल पिया कयो। हा वाक़ई इहा ॻाल्हि जेकॾहिं कजे थी त इन सॼे पस मंज़र में अनवर पीरज़ादे पोयों हुयो ऐं इहा कंहिंखां ॻुझी ॻाल्हि न हुई त जेके बलड़ीअ में प्रोग्राम थी रहिया आहिनि या जेकी एक्टिविटी थी रही आहे उन जे पोयों बैग में अनवर पीरज़ादो आहे ऐं उन सॼिनि मामलनि जे बावजूदि हुन जे मुंहं ते असां कॾहिं घबराहट न ॾिठी कॾहिं हुन पोइ ते पैर न कयो त उहो ई साॻियो ई वरी उस सिलेरे खां मुंहिंजो सुवालु आहे त तव्हां जॾहिं ट्रेड यूनियन सियासत पिया कयो शहदादकोट जी ऐं उन में मिलंदड़ यूनियनियूं ऐं ॿिया कमकारियूं त तव्हांजो कराची अचणु वञणु थींदो हो अनवर पीरज़ाद सां मिलणु थींदो हो ऐं सिंध जे कुझु इशू ते ॿियनि ते हुनजी ॻाल्हि ॿोल थी त अञा तव्हां वटि जेकी हुन मुतलिक़ ॻाल्हि ॿोल आहे तव्हां उहा ॿुधायो। मां इहो चवंदुमि त अनवर पीरज़ादो लॻनि बकोल त जीअं माण्हू आहिनि उन्हनि वांगुरु माण्हू थी वेंदो जेकॾहिं हारनि सां कचहरी कंदो त अनवर को माना यूरोप जो माण्हू न हुयो हारी थी करे जेको आहे हुन सां उहो ई ॻाल्हाईंदो हुयो पौरियतनि सां वेहंदो त पौरियत थी ॻाल्हाईंदो। मां हुन सां जॾहिं भिटाई जे हिन ते मेलनि ते वेंदो हुउमि त भिटाई जे सूफ़ीनि वटि ईअं वेंदो हुयो ॼणो त अनवर पीरज़ादो आहे ई कोन ईअं गुम थी वेंदो हुयो हुनजे राग में त अनवर पीरज़ादो इन मां ईअं चवंदुमि त हू घणर और के हवाले सां जहिड़े माण्हू जी तबियत जो मिलंदो अनवर उन तबियत जो माण्हू थी वेंदो ऐं अनवर मां सम्झां थो त ॻाल्हाईंदो त कचहरी में माठाण हूंदी ऐं हर माण्हू चवंदो त अनवर वेही ॻाल्हाए ऐं तव्हांखे जेका ट्रेड यूनियन ॾुखियायूं थियूं जेल अंदरि जे अंदरि अञा ॻाल्हि कंदुमि त उते 83 खां पोइ 84 जॾहिं थी 6 महीना जॾहिं वॾेरनि खे गुज़रिया जॾहिं थकी पिया वॾेरा त उनजी मारा हूंदी लिख पढ़ ते मतिलबु त असां जेल मां निकिरूं त मां हिन खां पुछा कंदुमि त इहे वॾेरा जॾहिं शौक़ सां आया आहिनि त भॻा छो था वञनि त हू चवंदो वटि नज़रियो कोन्हे को हीअ पंहिंजो आरज़ी आया शौक़ ख़ातिर कुर्सी ख़ातिर त असां वेंदासीं वरी कुर्सी मिलंदी जेसि ताईं माण्हू खे नज़रियाती तौर ते पुख़्तगी नथी थिए ऐं जेको आहे लिटरेचर सियासी तौर ते नथो पढ़े उहो माण्हू भाड़ियो आहे उहो जे कॾहिं बि दिलेर नथो थी सघे तंहिंजे करे अनवर जेल जो त एॾो पुख़्तो हुयो त हुनखे कॾहिं बि इहो महसूसु न थियो ऐं हर माण्हूअ जी जेकॾहिं मुलाक़ातूं खुलियल हूंदियूं हुयूं पर अनवर जी मुलाक़ात जेको आहे 15 ॾींहं ते घर वारनि सां मुलाक़ात थींदी ऐं हुनजी मुलाक़ात ते बंदिश हूंदी हुई त अहिड़े हवाले सां मां अनवर खे जेको बहादुरी जे हवाले सां ॾिठो त हू तमामु जेल जो बहादुर माण्हू ऐं का बि हुन में का घबराहट कान मायूसी कान जेल में सभिनी माण्हुनि सां मेल जोल त मां चवां थो त अनवर हिकिड़ो बहादुर क़िस्म जो माण्हू हुयो ऐं उनजी एयरफोर्स में वञणु ऐं हितां जे पोरियतनि सां मोहबत कंदे रात्रिअ जो फ़र्क़ु आहे उन में जेको आहे उहो वियो कंहिं क़िस्मत हुनखे मोकिलियो वरी जेल काटे असां माण्हुनि वटि उहो अची वियो। मां सम्झा थो त अनवर पीरज़ादो जो असांजे वापसि अचणु जंहिंखे असां चऊं त हुननि जो अहसान आहे असांखे जो असांखे अनवर पीरज़ादो वापसि ॾिननि न त उहो हिकिड़ो फ़ौजी ऑफिसर हुजे हा ऐं सिंध ऐं ख़ुशूसन पाकिस्तान जे पोरियत तबिके ऐं जेका लेफ्ट जी सियासत थी उन्हनि में एॾो आला दर्जे जो मुक़ाम हासिलु करे हाणे कामिड़ बख़्शल खां आख़िरी सुवालु इहो ई आहे त हुन पंहिंजी हू हर फ़िक्र जो माण्हू हुयो भिटाई जो बाकू हुयो आर्कियोलॉजिस्ट हुयो सिंधूअ जो हुन सॼो सैर कयो हुन जतोई जूं वर्सियूं भिटाई जूं वर्सियूं हुन में सियासी रंग हुन ॾिनो ऐं सुर्ख परचम हलचल जेको हुन तमामु वॾा हिकिड़ो रुपोश पर्चा हुया जेके अंडरग्राउंड पार्टीअ जा निकिरंदा हुया या उन्हनि कामिड़नि खे पाण वटि राइण या सिंध जे सुवाल ते बि त मुंहिंजी दिलि थी चवे त सॼी दुनिया खे सिंध बणाए छॾियां इहे शयूं जेके आहिनि उन्हनि खे तव्हां कीअं था ॾिसो ऐं कहिड़ो पैगाम था ॾियो नौजवान ऐं ईंदड़ हिन मुआशिरे जी तकमील ऐं तामील लाइ? पैगाम त इहो ई आहे त सियासी माण्हू जे प्रोग्राम में वेठा आहियूं ऐं सियासत कयो ऐं अहिड़ी सियासत कयो जेका अनवर पीरज़ादे जी सियासत हुई उहो अवामी माण्हू ऐं मार्क्सिस्ट माण्हू ऐं इहो बाद में बि चई चुकोसि इहो जीअं साथी उर्स बि ॻाल्हि कई त इहो उन नज़रियाती मिटी ॻोहण जो ई सबबु आहे जो माण्हू पंहिंजी ज़मीन सां ईअं हिकु थो थिए पंहिंजे पोरे तबिके सां ईअं हिकु थो थिए
जो अनवर पीरज़ादो सुहिणो इन करे आहे छाजे कारण जो हीउ सूंहं जो तख़लीकार सॼो पोरियत आहे न, उन पोरियत फ़िक्र सां ऐं उन सां पंहिंजी धरती सां वतन दोस्ती जो बि माना हिकिड़ो इस्तारो आहे, हिकिड़ो उहा बि हुन में घणी आहे। हिकिड़े क़ौम परस्त वारी वतन परस्ती जी ॻाल्हि कोन्हे, पर हिकिड़े बैनल अक़वामी पसंदि माण्हू जी वतन परस्ती जी ॻाल्हि आहे। बैनल अक़वामी पसंदि उबैदुल्ला सिंधी बि हो, हुनजी बि पंहिंजी धरती सां प्यार आहे। त इहो त हर हिकिड़े सुजाण जमहूरी माण्हू जो त इहो गुण थो थिए त उहो पंहिंजे माण्हुनि सां जुड़ंदे नओं थींदो रहे। और लतीफ़ साईं जो हिकिड़ो शेर आहे न त मच मोहबत मंझि मोहबत मच ॿार दूधा धूड़ सी छॾियाऊं चुरल ई कूड़ कुलकण कच अवगणो ओॾा न थिया गुण कयाऊं गच जीअं सड़नि तीअं सच जीअं सड़नि तीअं सनरा। बाक़ी त पोइ इहा तरबियत आम माण्हू थो करे या साईं तारीख़ थी करे, हू पंहिंजी तारीख़ ज़मीन सां हिकु थियल माण्हू जंहिंखे रियल सन ऑफ सॉइल चइजे, उहे अहिड़ा माण्हू आहिनि। उहे बैनल अक़वामी फ़िक्र बि कंहिं ख़िते जी मीरास कोन्हे, सो उन सां हू जीअं सरशार थियो। इहो हिकिड़ो अहिड़ो पंधु आहे जो जंहिंमें तंज़ीमूं न बि रहनि, पर जेको माण्हू ठहे थो समाज लाइ, उहो समाज जे रत जा अछा जुज़ आहिनि। उहे 1500 बीमारियूं लॻनि थियूं समाज खे, मज़हब इंतिहा पसंदी लॻे थी, फ़रारत लॻे थी, बेज़ारी लॻे थी, लिबरलिज़म आहे, ज़ाती मफ़ाद, टियों चथों मार्केट असांजा अख़लाक़ी क़दुरु तेज़ी सां पंहिंजे हिसाब सां ठाहींदी वेंदी आहे। पर हीअ माण्हू हूंदा आहिनि जेकी सदियुनि जी सालनि जी अवाम दोस्त रिवायत खे पंहिंजी जदीद सम्झ सां हिकु कंदे जहिड़ो थी हुनजो हसीन इंतिज़ार थी ज़ाहिर थींदा आहिनि। वरी बि इहा ॻाल्हि त पंहिंजे ॻोठनि इलाइक़नि में जेकॾहिं असां वरी मार्क्सिज़म खे, बैनल अक़वामी फ़िक्र, इनक़लाबी फ़िक्र खे, लेनिनिज़म खे, उहो न बि रहे तंज़ीम आहे, तॾहिं बि असांखे तव्हांखे मिली वेंदो सतारीदी मिली वेंदो, तॾहिं बि तव्हांखे डॉक्टर जेको आहे सो मिली वेंदो, पंहिंजो कहिड़ो आहे अदीब रिज़वी तव्हांखे मिली वेंदो। ईअं ई तव्हांखे माण्हू पिया मिलंदा। पंजाब जो अवामी समाजवादी शाइर आहे नजम हुसैन सैयद, हुनखे 1950s में जेके कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जा ठाहींदड़ हूंदा एरिक सेप्रिन वारा, हुन ज़िमेदारी ॾिनसि पंजाब जी सकाफ़त ते कमु कर। पार्टियूं अलाए काॾे जो काॾियूं, हू हालायात माण्हू आहे, 100 सालनि खे वेझो आहे, पर अॼु बि हू उहो कमु कंदो थो रहे। सदर खांसी खे किताब आंदा अथसि, जोक पढ़े थो, लतीफ़ पढ़े थो, बुले शाह पढ़े थो, बाहू पढ़े थो, हिनखे सोलो करे सम्झाए थो, वारिस शाह पढ़े थो, त माण्हू इहे कमु कंदा था रहनि। सो उहा सियासत थिए जंहिंमें ज़हन साज़ी थिए, जंहिंमें हिन बीमारी वरितनि जेका सिस्टमेटिक बीमारी आहे समाज खे लॻल, तेज़ी सां असां ॾिसूं था मां गई त भाई मां कहिड़ा वेठा सूर पुठियां मिड़िया मछ हज़ार भाङा थींदी सुहिणी, उनजो जवाबु अवाम दोस्त, उन ई वतन दोस्त, माहौल दोस्त, औरत दोस्त उन सियासत सां आहे जेका अनवर पीरज़ादे कई। महिरबानी। तमामु सुठो कमेंट बख़्शल, सॼो तफ़सीली हुन ते ॻाल्हि ॿोल कई, ऐं ॿियनि दोस्तनि बि तव्हांजी सभिनी जी महिरबानी जो तव्हां अॼु असांखे अनवर पीरज़ादे जे नज़रती पहलू ते तव्हां सां ॻाल्हि कयोसीं। महिरबानी।